दोस्तों ख़ुश आयो कीअं आयो ठीक ठाक आयो। दोस्तों हिकिड़ी अहम जो मौज़ू ते पाण ॻाल्हाईंदासीं। PST जी टेस्ट हाणे सुभाणे खां शुरू थियण वारी आहे। GST जूं टेस्टूं थी वियूं आहिनि। असल में थियो ईअं आहे त इन टेस्ट दौरान खोड़ अहिड़ा बि दोस्त हुया जिन पेपर ख़ाली छॾे ॾिना, उन में कुझु बि टिक न कयो। सो उन खां पोइ इलाही माण्हुनि जे ज़हन में इहो सुवाल उथणु शुरू थी विया आहिनि त शायदि कंहिं जेको का सेटिंग थियल आहे इहे पास थी वेंदा बग़ैर पेपर ॾियण जे बि। ऐं सोशल मीडिया ते प्लस आम हंधनि ते इहो चोॿोल हली रहियो आहे त पैसा पिया हलनि, पैसा वरिता पिया वञनि लखें रुपया, ऐं उहे उमेदवार पास थींदा जेके पैसा भरींदा। त मां तव्हां सभिनी दोस्तनि खे हिकिड़ी अहम शइ खां आगाह कंदो रहां। माज़ी में बि हवाले सां फ्रॉड थींदा रहिया आहिनि खोड़ सारा। उहो ईअं आहे त हिन सॼी टेस्ट में, छो त मां बतौर साफ़ी हिन सॼे मामले खे वेझड़ाई खां ॾिसां पियो त 100% मां पक सां तव्हां सभिनी दोस्तनि खे ॿुधायां थो पियो त हिन सॼी टेस्ट में प्रोसेस में किथे बि का गुंजाइश न आहे त को सिफ़ारिशी को जुगाड़ी हिन में पास थी सघंदो। IBA जेका टेस्ट वठे पई सॼी उहा मशीन ते आहे, कंप्यूटराइज़ सिस्टम आहे, उन में को बि जुगाड़ कोन्हे ऐं कोई बि पैसा वठी करे कंहिंखे पास नथो कराए सघे। उहो इवन भली मिनिस्टर पाण सरदार शाह हुजे, हिन IBA जे रिज़ल्ट जे बुनियाद ते उहो कंहिंखे ऑफर ऑर्डर नथो ॾेई सघे। ज़ाती बेआफ़ ते ईअं कंहिंखे का बि नौकिरी ॾेई छॾे, पर घटि में घटि हिन टेस्ट जी बुनियाद ते IBA वारे जेके बि उमेदवार आहिनि उन्हनि मां कंहिंखे बि सिलेक्ट या रिजेक्ट नथो करे सघे। उहो फ्रॉड ईअं पिया कनि त खोड़ सारा माण्हू पैसा वठनि पिया ऐं चवनि पिया त हू माण्हुनि खे पास कराईंदा। जेकॾहिं पास नथा थियनि त साम्हूं वारे खे पैसा ॾियण वारे खे चवंदा जेकॾहिं पास न कराए सघियासीं तव्हांखे त तव्हांजी रक़म वापसि कंदासीं, न त अदरवाइज़ ही असां एतिरा कोई 4 लख थो वठे, 8-10 लखनि ताईं वठनि था पिया, थी सघे थो अञा वधीक बि वठंदा हुजनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हर फ्राडी जो पंहिंजो हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि 100% श्योरिटी सां मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाए थो छॾियां त इहो समूरो फ्रॉड आहे। उहे पैसा ज़रूरु तव्हां खां वठंदा ऐं उनखां पोइ थींदो ईअं त जेको पंहिंजी महिनत ते पास थी वियो उनखे चवंदा त तव्हांखे असां पास करायोसीं, ऐं जेके फेल थी वेंदा उनखे चवंदा त पंहिंजा पैसा वापसि वठो। ईअं ई जेकॾहिं को माण्हू मिसाल तौरु 10 उमेदवारनि खां पैसा वठे थो पियो, इहो चई करे त बाबा तव्हांखे पास कराईंदुसि, उन मां जेकॾहिं हिकिड़ो बि उमेदवार पास थी वियो त उहो 5-8 लख हुनजा उहो पाण रखंदो ऐं बाक़ियुनि खे वापसि करे छॾींदो। पर उहो हिकिड़ो बि जॾहिं पंहिंजी महिनत ते पास थिए, सो तव्हां पास पंहिंजी महिनत ते थी सघो था पिया, कोई कंहिंखे पैसनि जे पास नथो करे सघे, इहो मुमकिन ई कोन्हे। तंहिं करे कंहिंजे बि फ्रॉडी जे चवण में न अचो, कंहिंखे बि पैसा न ॾियो। PST जी सुभाणे टेस्ट शुरू थियण वारी आहे, उन लाइ हिन तयारी कयो, महिनत कयो, बाक़ी फ्रॉडनि जे चकर में न अचो। ऐं खोड़ सारा माण्हू तव्हांखे बिल्कुलु बि 100% दिलिजाए ॾींदा हूंदा त पैसा ॾियो त तव्हांजो कमु थींदो, पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾियो त उहो इन बुनियाद ते फ्रॉड कनि था त उहो जन बि माण्हुनि खां पैसा वठंदा। उन्हनि में जेको पंहिंजी महिनत ते को पास थी वियो त उनखे चवंदा त असां तोखे पास करायो, उन करे असां पैसा खणूं था पिया, ऐं जेकॾहिं को फेल थी वियो त उनखे चवंदा बाबा असां खां कमु न थी सघियो, हीअ पंहिंजी पेमेंट वापसि वठो। तंहिं करे उहे पास थींदा जेके पंहिंजो पेपर पास करे सघंदा, टेस्ट ॾेई सघंदा, उन में सुठियूं मार्कूं खणंदा, उहे ई दोस्त क्लियर थी वेंदा ऐं पैसनि जे एवज़ कुझु बि न थींदो। तंहिं करे इन फ्रॉडनि खां बचो। महिरबानी।